बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 10/6/1993 ते हुसैनाबाद हैदराबाद में बंदे अली उर्फ़ गाड़ो शाह जे मकान ते सूफ़ी फ़क़ीर साईं जानण चंद खां वरितल सलीम चन्ना जो इंटरव्यू पेश ख़िज़मत आहे। साईं खां मूं पहिरियों सुवाल कयो, साईं वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पाण जवाबु ॾिनऊं, वहदतुल वजूद जो इहो ख़्यालु आहे त इहो ई आहे, वहदतुल शहूद त इन जे पारां आहे। उहो न ॿुधायऊं त उहो केरु शायदि थो ॾिए, हीअ सभु काइनात इहा शायदि थी ॾिए। असां कंहिंखे नथा चऊं त हू घटि हू वधि, असां वटि वहदतुल वजूद आहे। लतीफ़ साईं चयो आहे त शून्य वसंदी तिन खे जोश जलाया जे, तालिब जे तहक़ीक़ जा नीह तिनी वटि ने, टेडी पसे टे होत मिड़ई हेकिड़ो। वरी पाण पंहिंजो बेत ॾिनऊं, भींगिन भींग क़बूल कई, भींगिया विया भींग, अणहूंद मां हूंद कयऊं, अमल आंदाऊं अमेंग, जानण चन किरोड़नि में कंहिं कापड़ीअ भींगे भींग क़बूल कई। वरी मूं खान ॿियो सुवाल कयो, साईं जंग असगरी ऐं जंग अकबरी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पाण जवाबु ॾिनऊं, जहाद अकबरी जहाद असगरी हुज़ूर पाक जहाद ते वेंदा हुआ, जॾहिं फ़तह करे मोटंदा हुआ तॾहिं सूफ़ियुनि जो हिसो कढंदा हुआ, तॾहिं असां बि चवंदा हुआ त हू ॻाढ़ा चोला पाए घर वेठा आहिनि। हुज़ूर पाक जवाबु ॾींदा हुआ त तव्हांजी जंग कॾहिं कॾहिं जी जंग आहे, वरी आराम आहे, सोभ मिले थी, मुबारकूं मिलनि थियूं, पर हू जेके सूफ़ी घरनि में वेठा आहिनि उन्हनि जी जंग आहे, जहाद आहे, सदाईं पंहिंजे नफ़्स सां। उहो जहाद अकबरी आहे ऐं अव्हांजो जहाद असगरी आहे। उन्हनि सूफ़ियुनि जो त ॿीणो हिसो कढणु खपे। साईं खां वरी मूं सुवाल कयो त साईं तसौफ़ जी तारीख़ किथां शुरू थी? जवाब में फरमायूं, तसौफ़ बि हुज़ूर पाक खालियो, क़ुरान तसौफ़ आहे, वल्लाहु कुल्लु शैइन मुहीत, अलहम्द शरीफ़, कुल हुवल्लाहु अहद, सॼो क़ुरान तसौफ़ आहे, वैदानियत आहे। जॾहिं खां क़ुरान आहे तॾहिं खां तसौफ़ आहे। तंहिंते पाण वरी बेत चयऊं, थियासीं शाही पीरीअ खां परे, बुज़ुर्गीअ खां बेज़ार थियासीं। उनजी मिसरा पाण ॾिनऊं, शाही पीरीअ छॾिया राॼ रुलाए, बुज़ुर्गी बेहद भुलाए। इन ई मज़हबनि जे करे ला मज़हब मंज़ूर कयोसीं, अमरा ख़्वानी बनी पियो भोलो, रोलनि तंहिंमें विधो आहे रोलो, मूतू क़बल मरी फना बका जे मुल्क वियासीं, रबुल आलमीन नाहे निकिरियो, बाक़ी आहे छाते बखेरो, इहो ख़लल पियो अचे कहिड़ो, रिंदनि सां राह वियासीं। कंहिंखे चऊं मोमिन, कंहिंखे चऊं काफ़िर, कंहिंखे चऊं शियो, कंहिंखे चऊं सुन्नी, कुल शइ मुहीत मेलो, वहदत जो वापारु कयोसीं। जानण चन चए वहदत वाई, वहदत कसरत हक़ हिकिड़ाई, असांखे अलफ़ छॾियो आहे भरे, इहो समूड सारो हिकु सुर्क कयोसीं। थियासीं शाही पीरीअ खां परे, बुज़ुर्गीअ खां बेज़ार थियासीं। साईं जिन बेत पूरो कयो त मूं वरी खान सुवाल कयो, मुर्शिद भला छो लाज़मी हूंदो आहे? साईं जिन वराणियो, असां ॾे आलिम हिकिड़ो आयो, कलाम अल्लाह बि पाण सां खयो आयो। असां खां अची पुछियईं त तव्हांजो दीन इस्लाम कहिड़ो आहे? असां चयसि त असांजो दीन फ़ुरक़ान मजीद आहे। आलिम चयो त फ़ुरक़ान त रोज़ा निमाज़ूं हज ज़कात उज़ई आहिनि, तव्हां वटि इहो सभु कुझु नथा ॾिसूं।
असां चयसि त इहे सभु कम असां वटि आहिनि, पर हू जेके चवनि था करामा कातबीन वेठा आहिनि कुल्हनि ते उहे ई नथा ॾिसनि, इन ई इल्म जी उन्हनि खे ख़बर न आहे, बाक़ी अव्हां छा ॾिसंदो? आलम चयो, जॾहिं वसीलो क़ुर आहे, मञो था त पोइ मुर्शिद वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असां चयसि त जीअं को गुंगो ॿारु कंहिं घर में ॼमंदो आहे त इन्हीअ जा इशारा उहे सम्झंदा आहिनि जिन वटि हू आयो, उहे ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि त हीउ ॿारु हीअं थो चए। क़ुर मजीद बि सामत आहे, इन में इशारा आहिनि। इन खे सम्झण लाइ अलाह चयो आहे त नातिक़ वठो, जेको ॻाल्हाए, जेको मुंहिंजे क़ुर खे सम्झे इहो ई तव्हांखे सम्झाईंदो, बाक़ी ईअं मुंहिंजो क़ुर तव्हां न सम्झी सघंदा। आलिम चयो त इहो क़ुर थो चए? असां चयसि त हा, चए ई क़ुर थो। कलामुल्लाह शरीफ़ खे पोतियुनि मां कढी खोलियाऊं त सुफ़ो ऐं सिट आयत ई उहा साम्हूं आई। आलिम पढ़णु शुरू कयो त ॾींहुं क़यामत जे अलाह कूड़े मुर्शिदनि, पीरनि, मुरीदनि ऐं तालिबनि खे चवंदो त हड़ गॾिजी वञो जहनम में। त पोइ मुरीद दाऊं कंदा त अलाह साईं, उन्हनि असांखे गुमराह कयो, उन्हनि खां पुछ। अलाह चवंदो त ज़मीन ते मूं सुञ कान कई हुई, ज़मीन ते के ॿिया बि सॾ हुआ, पर उहे सादड़ा हुआ, हिननि ॾे ज़ेब ज़ीनत हुई, हुननि सादड़नि ॾे न विया, हिननि ॾे विया। उहे जे सादड़ा न हुजनि हा त पोइ अञा का ॻाल्हि हुई, उहे हुआ। पोइ जॾहिं उहे सभु उते क़बूलु कंदा त हा हुआ, त पोइ अलाह चवंदो त ॿई ॾोही आहियो, हाणे गॾिजी वञो जहनम में। उते आलिम क़ुर पाक बंदि कयो ऐं चयो त फ़ैसिलो छुटी वियो। इहा आलम वारी ॻाल्हि ॿुधाए फ़क़ीर साईं ही बेत पढ़िया। मुर्शिद कामिल इन ई को आखिजे, जेको गोर को मारे रसा, लोह लुड़ियल को लाल बनाए ॾेवे पारस रम्ज़ दा गसा, जिंदे मारे मुए जियावे कोन वञे को तसा, सदका वञा पाक मुर्शिद महदी तूं, जंहिं लाथाई कल्ब तां कसा। ॿियो बेत नऊं, जेतर मिलंदई न अलाह तेतर मुर्शिद वठि, हिकिड़े वटि अंधनि जियां गाफ़िल थी न घटि, सभिनी नाहे सुझंदो थी ॿरे कंहिं वटि, कूड़ी कलाबात जा हिरसाईंदी हठि, सम्झी कजांइ सौदो मथां मथे लॻई मठि, हकले वञ उन्हनि वटि ख़ाक जिनी जी खटि, पोइ जानण चंचय साजन मिलनि झटपट, साजन मिलंदई सेग मां। वरी फ़क़ीर साईं खां मूं सुवालु कयो, सिंध में कहिड़ा हिंदू सूफ़ी थी गुज़रिया आहिनि जिन जो नुक़्ता नज़र वहदतुल वजूदी हो? पाण जवाबु ॾिनऊं, लाल शहबाज़ जो मुरीद भेरी सेवो, शाह लतीफ़ वारो, मदन वाणियो, सामी फ़क़ीर, भगत कंवर राम ऐं ॿिया बि घणेई आहिनि जिन हक़ जी राह लधी। साईं खां वरी मूं सुवालु कयो, साईं सूफ़ी घणो करे तारक दुनिया छो थींदा आहिनि? जवाबु ॾिनऊं, तारक दुनिया थी हू हिकु पासे रुजू थी अलाह ॾे विया। अलाह जिन खे मिलियो तिन खे ॿियो छा खपे? मूंखे अयूब सदर 150 जरेब ज़मीन ॾिनी, भुटे साहब 70 जरेब ज़मीन ॾिनी, उहा सभु असां ग़रीबनि खे ॾेई छॾी ऐं अलाह जे पंधु पियासूं, दुनिया छॾे ॾिनीसूं, अलाह खे हथु कयोसीं। इन ई खां वॾी का गनीमत आहे? इन ई खां वॾी का मिल्कियत आहे? पोइ मूं सुवालु कयो मान, साईं नफ़्स अमारा खे तव्हां छा था सम्झो? जवाबु ॾिनऊं, लड़ाई सॼी इन ई नफ़्स सां आहे। पोइ पाण पंहिंजो कलाम ॿुधायऊं, नफ़्स सभ ते सुवार थियो, नफ़्स ते सुवारी कंहिं न कई, चढ़ी भॻोथसि चेल आदूतनि अहिड़ी सुवारी कंहिं न कई, बिना लॻाम जे जीअं नूनारी
गॾहि वहाए करे बहारी, सिवा सोटीअ जी चाट ॾेखारे अहिड़ी तयारी कंहिं न कई। आशिकनि संदरो कयो त साहे मल खे जीअं मल घुमाए, धूड़ में छॾियाऊंसि धूड़ मिलाए अहिड़ी सुवारी कंहिं न कई। शिया सुन्नी हिक ॿिए ते हुकारिन, मिरूं घर में तंहिंखे न मारिन, नफ़्स सां यारी अलाह आज़ारिन अहिड़ी यारी कंहिं न कई। जानण चन असीं माहिर आहियूं, मूतू अमर खां न ॿाहिरि आहियूं, नफ़्स शिकार असीं नाहिर आहियूं अहिड़ी बहारी कंहिं न कई। ही जेको मूं हिते इंटरव्यू पढ़ियो तव्हां ॿुधो, इहो असां हुसैनाबाद में वरितो हो। मुंहिंजो प्यारो दोस्त यावर अली मोहब्बत अली काज़मी सभ खां पहिरीं मूंखे वठी प्यारो ॻोठु काॻिया, ॻोठु फ़क़ीराबाद, फ़क़ीर जानण चंद साईं जी आबाद कयल ॻोठु वठी हलियो हो। उहो साल 1992 हो, जिथे मूं यावर अली जे भरपूर ताउन सां ऐं उन जे भरपूर मदद सां फ़क़ीर साईं जानण चंद जो पहिरियों इंटरव्यू कयो हो, जंहिंमें फ़क़ीर साईं असांखे पंहिंजा कलाम बि ॿुधाया हुआ ऐं संदन तालिबनि बि असांखे पंहिंजा कलाम ॿुधाया जेके असां वीडियो ते रिकॉर्ड कया हुआ। ऐं हीउ जेको मुंहिंजो इंटरव्यू हींअर मूं तव्हांखे पढ़ी ॿुधायो, उहो असां साईं यावर अली काज़मी जे ई सहकार सां मूं जेको आहे सो हुसैनाबाद में वरितो हो, जेको मूं हींअर तव्हांखे पढ़ी ॿुधायो। तव्हां सभिनी जी महिरबानी।